दर्द विछोड़े दाल शिकारपुर में महर जतोई तकरार इंसानियत के लर्ज़ाए छॾियो आहे। ख़ुशियुनि सां निकितल शादीअ जी ॼञ ओचितो गोलियुनि जे आवाज़ में तब्दील थी वई। घणा माण्हू मारे इलाही लॻी आहे ख़बर पए हाली शादी हुई शादी हुई। घोट इल्ताफ़ महर, कार ड्राइवर रमज़ान ऐं मासूम ॿार मोहम्मद हसन महर ख्वाबनि समेत हमेशा लाइ माठ थी विया। हिक माउ जी झोली उजड़ी वई, हिक नींगर जी मुस्कुराहट विसामी वई ऐं ख़ुशी मातम में बदिलजी वई। अञा बि औरतूं ज़िंदगी मौत जी जंग विढ़ी रहियूं आहिनि, जॾहिं त सॼी इलाइक़े में ख़ौफ़ ऐं ॾुख छायल आहे। ही तकरार न पर मासूमनि जे क़त्ल जी कहाणी आहे। शिकारपुर खे अमुन खपे, वधीक लाश न, वधीक मातम न।